अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा ड्रामे जी नई ज़बरदस्त बेहतरीन अपडेट में तव्हां सभिनी प्री प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइरनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी कहानी। रावल आख़िर हाणे कहिड़ो हमिलो कंदो? पहिरियों जाबर खे मारींदो या अकबर खान खे, या वरी इहो मारियो वेंदो रावल बि चाकर खान वांगुरु? दोस्तों सॼी अपडेट ॾींदासीं बेहतरीन नंढड़े वीडियो में। हिन खे लाइक सब्सक्राइब शेयर करणु न विसारींदा। उदासी टीवी यूट्यूब चैनल खे हलूं था अॼु जी बेहतरीन अपडेट की तरफ, जीअं तव्हांजो खयों टाइम टेबल भी वेस्ट न थिए। दरअसल दोस्तों चाकर खान तो दुप थियो, तव्हां ॾिठो, मां तव्हांखे अॻे ॿुधायो ईअं ई थींदो। रावल हाणे सूरत सां निकाह भी कंदो पंहिंजी भाॼाई सां, छो त उनजी पुराणी माशूका आहे ऐं हाणे पंहिंजे दुश्मननि खां पलांद वठंदो, हिकु हिकु खां दुश्मन खां, जाबर खां, अकबर खान खां ड्रिकाए पलांद वठण जी पूरी कोशिशि कंदो। पर हू बि तयारु वेठा आहिनि, उन्हनि खे बि ख़बर आहे ये आयो आहे त असांखे सिधो करण जे लाइ आयो आहे, माफ़ु कोन कंदो। इन जे करे हू पंहिंजी कोशिशि में अॻे तयारी करे छॾींदा रावल जो ढींगो ढेरी कयूं। पर रावल कोन मरंदो, छो त रावल आहे ऐं रावल अॻिते कमु सिस्टम हलाईंदो। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते, असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।